मेहड़ में ज़रई आफिस की इमारत मुकम्मल तौर ते ज़बों हाल बणिजी वई है, जंहिंजूं दरियूं दरवाज़ा दीवारूं तबाह थी चुकियूं आहिनि। कहिड़ा बि कमरा कंहिं बि वक़्तु किरी सघनि था। इंचार्ज मुशाहिद हुसैन सुमरे मूजिब ज़रई खाते ऐं हुकूमत सिंध तरफ़ां इमारत जी मरम्मत या ॿीहर तामीर लाइ को बि क़दम न खयो वियो आहे। ज़रूरी सहूलतुनि जी बि खोट आहे। वधीक आयल आबाद करण ऐं ज़रई इंचार्ज जे अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। असां तालुके मेड़ शहर जा रवासी आहियूं ऐं हिन महिल एग्रीकल्चर ऑफिस मेड़ में मौजूदु आहियूं। तव्हां हिते बिल्डिंग ॾिसी रहिया हो जेका काफ़ी अरसे खां ज़बून हाल आहे। ऑफिसर खे वेहण में दुश्वारी पई महसूस थिए। असांजे लाइ अचण जे लाइ को बि बेनिफिट हिते वेहण जे लाइ या बीहण जे लाइ का गुंजाइश कान्हे का। गवर्नमेंट खे असांजी हालात करण खां इहा अपील आहे त महिरबानी करे मेड़ तालुके ते तवजो ॾिनी वञे ऐं वॾो तालुको आहे, काफ़ी एराज़ी में हिन में आहे आबादीअ लिहाज़ खां बि, त तव्हां हिते बिल्डिंग जल्दी ॾिनी वञे जीअं आबादगारनि ऐं ऑफिसरनि खे दुश्वारी न ज़ुबून थे या पुराने अंग्रेज जे दौरे ठहियल आहे, ख़बर न आहे कॾहिं जी ठहियल आहे। का बि सहूलियत कान्हे का। हींअर साइड में जेके बि जॻहियूं ठहियूं आहिनि उहे मथे थी वियूं आहिनि। अचण में असांखे वॾी दिक़त पेश थी थिए। हेठि लहूं था ॼण ॿूथ भर किरूं था। डिपार्टमेंट जे तरफ़ सिंध हुकूमत खे असां इल्तिजा था कयूं त हिनखे नओं कराए मथे ठाहिरायो वञे। समझूं था बिल्कुल तमाम घणी पुरानी ऑफिस है। तमाम मायनों के ऑफिस जो तकरीबन 80 का 85 साल पुरानी बिल्डिंग है। जो ढांचो हिन वक्त तमाम घणो मुतासिर थी चुको है। मुख्तलिफ क्लाइमेटिक चेंज जे करे बारिशुनि जा जेके असां वटि हेवी स्पेल्स पिया 2022 में, उन खां बाद में हिन जा तकरीबन 6 कमरनि मां 4 कमरा मुतासिर थी चुका आहिनि। बाक़ी 2 कमरनि में असांजो 3 ऑफिसर ऐं बक़ाया जेको अमलो आहे असांजो 3 खां वधीक उहो 2 कमरनि में वेही कमु करण ते मजबूर। हिन वक़्तु असां हारी कार्ड प्लस वीट सपोर्ट सब्सिडी प्रोग्राम तहत कमु करे रहिया आहियूं, जंहिंमें असांखे त मुश्किलातूं काफ़ी अरसे खां दरपेश आहिनि, पर हिन वक़्तु प्रोजेक्ट जे सिलसिले में ईंदड़ मुख़्तलिफ़ ॿराड़ी जा आबादगार हारी नारी पिणु हिते ऑफिस में अचण खां फ़ुर्सत थियनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।